शिकारपुर मां सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त MPA ऐं मिनिस्टर एनर्जी इम्तियाज़ अहमद शेख RBUT सिविल अस्पताल शिकारपुर में नए क़ाइमु कयल थैलेसीमिया सेंटर जो इफ़्तिताह करे छॾियो। इफ़्तिताह दौरान RBUT सिविल अस्पताल जो MS डॉक्टर नादर पंवर, PA इम्तियाज़ शेख, जावेद शेख, डॉक्टर जहांगीर शेख ऐं ॿिया पिणु साणस गॾु हुआ। इफ़्तिताह खां पोइ इम्तियाज़ शेख थैलेसीमिया सेंटर के मुख़्तलिफ़ सेक्शनन जो मुआयनो किया ऐं दाख़िल मरीज़न सां पिणु मिलियो। सेंटर के इंचार्ज डॉक्टर एजाज़ सेंटर पारां मुहैया कयल सहूलतुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। थैलेसीमिया सेंटर बाबति सेंटर इंचार्ज डॉक्टर एजाज़ सचाई न्यूज़ के वधीक तफ़सील ॿुधाया त थैलेसीमिया के हवाले से तकरीबन सब सहूलतूं हिते आहिनि। ब्लड ट्रांसप्लांट भी है, असां वटि लेबोरेटरी भी है, असां वटि ब्लड बैंक भी है, असां वटि एक्सरे भी है, असां वटि इको अल्ट्रासाउंड भी है, फार्मेसी असां वटि आहे, असां वटि हर शइ जेका बेसिक जेका शइ उहा सभु शइ प्लस में असां वटि किचन भी आहे। जेको पेशेंट अचे उनखे असां फूड अलाउंस मिलियो तो उहो बि असां वटि आहे। लेकिन सिर्फ़ु सिर्फ़ु असां वटि न आहे त 24 आवर्स जे लाइ असांखे HDU ICU वार्ड जी ज़रूरत आहे, जेका इंशाल्लाह सेकंड स्टेप में असांजो उहो ई स्टेप हूंदो। हीअ फर्स्ट स्टेप आहे। फर्स्ट स्टेप में इंशाल्लाह हीअ 12 कलाक जेको असां डे करे हलंदो त 12 कलाक हलंदासीं इंशाल्लाह। ईंदड़ वक़्त में इंशाल्लाह 24 आवर्स असां हलाईंदासीं। तो बाक़ी जेके 12 कलाकनि जे हवाले सां जेका असां फैसिलिटी सभु असां वटि आहिनि, बेसिक तक़रीबन सभु आहिनि। हिते जेके असां पेशेंट ईंदा उनखे असां ब्लड ट्रांसप्लांट कंदासीं, उन सां गॾु मेडिसिन ॾींदासीं। ऐं हिते असां को कैश काउंटर न आहे, विदाउट कैश काउंटर जी हॉस्पिटल आहे असांजो। ऐं असांजो बेसिकली ये असांजो CO साहब डॉक्टर आसिम किदवाई साहब जेको असांजो हेड ऑफिसर आहे हुते आयशा मंदिर ते अफ़ज़ल मेमोरियल तलीसम फाउंडेशन जो, उतां जो इहो ई मैसेज आहे, उतां जो उहो ई प्रोग्राम आहे त असां जीअं उते कयूं पिया त हिते ई असां ओड़े सिस्टम सेम कयूं इंशाल्लाह। अल्लाह जे तवान सां, तव्हांजे तवान सां, हितां जे माण्हुनि जे तवान सां, हितां जे माण्हुनि जे साथ सां, असां इम्तियाज़ शेख जे तवान सां इंशाल्लाह आईंदा अञा वधीक पाईंदासीं। बस सो सिंपल आहे, एतिरो को घणो प्रोसेस कोन्हे को, ॾुखो कोन्हे को। जो पेशेंट या पेरेंट्स अचनि था असां रिसेप्शन ते, ऐं असांजो रिसेप्शन ऑलरेडी ऑन आहे। उते जी पंहिंजी रजिस्टर कराइनि था। रजिस्टर करण खां पोइ असां हुनखे पंहिंजे टाइम टू टाइम जेका असांजी पंहिंजे SOPs आहे, पंहिंजे हॉस्पिटल जेका पॉलिसी आहे उन तरह हुनखे कॉल करे हुनखे ब्लड ट्रांसफर शुरू कंदासीं। असां वटि हींअर एडमिट न डे केयर आहे। असां वटि एडमिशन सिस्टम अञा न आहे। एडमिशन माना 24 आवर्स, हीअ डे केयर आहे। असां वटि हींअर फ़िलहालु जेको 12 बेड आहिनि, 12 बेड आहिनि। 12 पेशेंट्स खे ब्लड ट्रांसफ्यूज़ करे सघूं था। जी सर। बिलो बेसिक थिंग आहे हुनजी ब्लड खां बग़ैर हुनजी आहे कान लाइफ। जेसि ताईं हू ॿार आहे तेसि हुनखे फॉर लाइफ टाइम हुनखे ब्लड ज़रूरत आहे। सम्झो ब्लड हिनजी ज़िंदगी आहे, ऐं ब्लड खां सवाइ ही ॿार ज़िंदा नथा रही सघनि। हिनखे ब्लड जी नीड आहे, बेसिक थिंग आहे ई आहे। सो इन करे हिनखे ब्लड जेको एड करे ॾींदासीं। असां पंहिंजो कैंप्स हणंदासीं, पंहिंजी यूनिवर्सिटी जेके बि हिते माण्हू उनखे आगाही प्रोग्राम ॾींदासीं। उन्हनि तरह पंहिंजा डोनर्स जेके आहिनि उनखे घुराईंदासीं, उन सां ब्लड वठंदासीं, पोइ हिन पेशेंट खे असां ब्लड ॾींदासीं।